एकड़ो वा मीरा बियो वा मक़सद मीरा अंजाम बलब्ज़ एकड़ो वा जशन छा बियो वा मशीन जशन समझो था नचण दुखी बीमारी तो अल्लाह जो कसम हाणे तो या बीमारी मुल्लन के लगी आ शादियों में छोरा नचन मेले में खदड़ा नचन रबीउल अव्वल में मुल्ला नचन हमारा घर में जो बोटा पड़े ज़ाल जो डॉक्टर के देखा रहे तो गला छाछो देखा रहे मोटी माच करे बैठो ज़ाल जो डॉक्टर छाछो ये डॉक्टर जो तो दिमाग में कीड़ो आ ज़ाल खिली जो डॉक्टर मर्ज सुना तो दी बाकी जगह गलत बुझा मीला जो पैगाम झंडी ना जुलूस ना हलवे जी देग ना अचो तो के चमिए तबारो बुझाए मीला जो पैगाम बाजे हत्तन के जुल्म खा बचा मीला जो पैगाम प्रेरन के ना फरमानी खा बचा मीला जो पैगाम पेट के हराम खा बचा मीला जो पैगाम अख के बेहयाई खा बचा मीला जो पैगाम जिंदगी के बिदत खा बचा आज कासम के दावत दे चलवाना मीला जो पैगाम अकीदत के शिर का बचा जमना था बची मरना खाई मोहम्मद जो गुलाम थी और जो कौसर थे मां मोहम्मद तो के इंतजार में जोरा था इन्ना तेरा कल कौसर आने पड़ियो ना साईं रहीम बख्श पानी बपला थवा बा एकड़ो हौज़े कौसर जन्नत में आ इतना जेको हालानी मां वठी आयो ना मिंटल वाटर छा मिंटू छले छले पीटाऊं न पियो या इसराइल जी कंपनियां दब दबा पी इन का चांगन जे नलके जो पानी पियो पानी बबला था एकड़ो जन्नत हौज़े कौसर या रसूल अल्लाह की तारीफ है फरमायो माओ वो शब्द बयाज़ बिन लबन उन्हें जो पानी खीर का मदीका छो नताजो सुभान अल्लाह मज़ो ना आए राजा व अहला मिन अल असर सही हला अरे सही वलीउल्लाह भी बैठो असा मेहनत क्यों तो वलीयत क्यों है जमना सा वलीउल्लाह ऐसे में चार निशानी हो जाए ना वो वलीउल्लाह है सुभान अल्लाह चो मज़ो ना है अख में हया हो जे पहली निशानी वली जी अख में हया ये न तो मुझे घेर के दे वलीउल्लाह हर तुम जो छा वन नंबर मुर्शिद आयो मुरीदन में चई सब मायूं गॾु कयो पोइ मूंखे वठी हलो मां सुञाणा त क़यामत में छॾायां केॾी चल थो करे मुरीद को मां जहिड़ो चरियो हुजे ॾाटो खणी कन्नू कपियईं मुर्शिद अरे हे छा जैसे क़यामत में मुर्शिद हूंदा घणा असां बि सुञाणूं था असां कन कपियल किथे वलीअ में चार निशानियूं घणियूं बाबा नथा ॻाल्हायो घणियूं चार ॾाढियां चओ वॾा किताब चार वॾा नबी चार वॾा मलाइक चार वॾा रसूल चार कट दे पावा चार नबी जूं न्याणियूं चार वज़ू में फर्ज़ चार मोहम्मद जा यार चार यार हुया ई मोहम्मद जा असांजा यार आहिनि जेको मौला पियो मूंसां गॾु यार मूंखे क्लियर छंडे जे तुंहिंजे यार जी पचन मां पेचिस न कढा यार हुया मोहम्मद जा सुभान अल्लाह जो त सिद्दीक़ जी यारी ॿुधा मज़ो न आहे राजा सहाबा जो नौकर भइयो त अल्लाह अञा त अॼु जेका मां दुआ कराईंदुसि न साईं हुन बस करा मां भी 1 बजे का बैठो आया माखे चांगनी सवड़ विझी चली जहिड़ो रोज़ा जो गोश्त ढकियो
चेतों जो वारो आ 6 बजे सगरात वेठा आहिनि पर छड़ा बि आया है। मौला छड़न जी पारत तई छड़न से मूंखे सऊदी में भी ॻोल्हे लथो जो वेली खुदा खे बाबा रड़ियो मां घणई तो कयां वधीक नसीब थो हाय अल्लाह खुदा जो कसम चार वलीअ में घणियूं निशानियूं सभई ॻाल्हायो। पहली निशानी अख में हया हुजे जेको थार न औरतुनि जे विच में थो वहे न वे इहो मुर्शिद न आहे 2 नंबर आ। नबी साईं जन हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे तरह ते आया दरो खड़कायो गर्मी नबी साईं चादर उस में मथों झले बीठा चई या रसूल अल्लाह ये अहली अहलुक सिद्दीक़ जो घर थियो या तो मोहम्मद जो हले अचो फरमाए ना अबू बकर शरीयत हुआ है जब मोहम्मद पाण अमल करे कहे न 2 नंबर पीर खे जात दुनिया सोचो मुर्शिद वठो पर खड़काए दिलो वठन आयो ना खड़काए वठन आयो ना भगल वठी वञे माई छा चवंदी अंधाई क्या चेक कोन किता ही क्या दूसरी सराकी बोली मायूं सही मायूं ज़ाल मुड़स मां कम कढंदी त रोई ज़ाल रोए न चांगो टके जा परेशान अल्लाह हुन जा राम बट हुजनि तव्हांजा टक कीअं कीअं रोंदियूं मैं तेरे घर जो सुख कोन ॾिठा बिड़े ने त सही हिंदोरनि में लुॾंदी तो शादी भी सराकी बोली अल्लाह अल्लाह अकबर कबीरा है। अख में हया हुजे दिल सफा हुजे ज़बान ते ज़िक्र खुदा हुजे जिस्म ते सुन्नत मुस्तफा गेरो वेठो वणते गेरो बाज़न अची किसामलो हेठ जो ॾिठे त वण हेठां वॾो जुबो मुआरे खां तस्वीर ॻेरे ॾिठो त किरां हिन जे झोलीअ में बाज़न खां त बचा उन वरी रखी तस्वीर कढी चाकू जमल कोहेस पियो त मल ॻेरे जे अखियुनि में ॻोड़ा ॻेरो रोए छा पियो चए ॻेरो जे ॾिसी पुलिस वेस न त वण बि घणा हवे चए अची पई तुंहिंजी दामन में ॾिसी लाल लबेस मूं त भायो हो दरवेश पर तूं त बाज़न खाई पछड़ो मता के सिंह ॾिसी भुलिजो के सिंह नोकिया जी आ सेठ चैना जो आ मां बाऊं थो ॿधां खुदा जे वास्ते पंहिंजे ईमान जी हिफ़ाज़त अॼु सुबुह 8 बजे खां चाची कासिम जो जलसो शुरू आहे हाजी इमदाद जो या खौस जे साले सवा वालिदैन जे साले सवा मिठे मोहम्मद जे विलादत जी खुशी डाडिया नथा जो सुभान 21 सितंबर ॾींहं जो आचारा मां वरी न बुजुर्ग जी तारीख़ लिखी आहे 27 सितंबर कसम दी खुदा जो 21 सितंबर सेठ गुलशन मशहूरिया जो जलसो थो होत खान टोटल जो टोटल दुआ ताईं जे अजो को जलसो ॿुधो अथव मां भी जेर वॾा वॾा आलम ईंदा उते नाला खणा पर हज़रत मौलाना आऊं भी हूंदुसि घणो करे त आख़िरी बयान मुंहिंजो थींदो छो त गुलशन साहिब उते मूंखे तालो ॾेई छॾींदो
दुआ कयो अल्लाह सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमा, अल्लाह इन जलसे खे क़बूल फरमा। असांजो साईं जो दोस्त आयो आहे ज़ाहिद करीम सातो साहब, उनजी अमर वफ़ात कई, दुआ कयो अल्लाह उनजी बख़्शिश करे। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम। रब्बना अतमिम लना नूरना वग़फिर लना अल्लाहुम्मा अग़फिर लिहय्यिना व मय्यितना व शाहिदना व गाइबना व सगीरना व कबीरना व ज़करना व उन्साना। अल्लाहुम्मा मन अय्यतहु मिन्ना फ़अय्यिल इस्लाम अल्लाहुम्मा अग़फिर लहुम। या अल्लाह मरहूम गौस जी बख़्शिश कर, अल्लाह उनके वालिदैन जी बख़्शिश कर, अल्लाह सजे कब्रिस्तान जी बख़्शिश, अल्लाह ज़ाहिद करीम साहिब जी उम्र तो के प्यारी थी वई। एडो वडो 12 रबीउल अव्वल मीलाद मुस्तफ़ा सीरत इमामुल अंबिया एडन मानू न तक आए अल्लाह उन अमर जी बख़्शिश फरमा, उनके क़ब्र के जन्नत जो बाग, उनके रूह के राहत नसीब। ए अल्लाह ये सुबह जो 8 बजे का वठी जलसो सही अब्दुल अलीम साहब जे निगरानी गर्मी में बेही तो जो जलसो बुधो था मौला, कब्र जे गर्मी खां बचा, माशर जे गर्मी खां बचा, जहन्नम जे गर्मी खां बचा, दुनिया आखिरत जे ज़िल्लत खां बचा। ए अल्लाह जे माँ के मक्को मदीनो घुमाई, अल्लाह इन सभिनी जलसे वारन के मक्के मदीने जो मुसाफिर अल्लाह पांजे दर जो तवाफ नसीब कर, अल्लाह उन मक्के जो गलियों नसीब कर जाते मिठो मोहम्मद जाओ। ए अल्लाह जिन गलिन जा कसम तो कुरान में कया, ए अल्लाह उन मदीने में महबूब करीम जे रोज़े जी ज़ियारत मौला जाते 70,000 मलाइका लही रोज़ानो दुरूद व सलाम पढ़ा। ऐ करीम रब जे मदीने वाले साईं तुझे काबे के भी शिरक खां पाक मकसद मीलाद के समझण की तौफीक अदा फरमा, शिरक खां बचा, बिदत खां बचा, नाफरमानी खां बचा, गैरन जो गुलामी खां बचा। ऐ अल्लाह रोड हादसन खां बचा, अस्पतालुन खां बचा, कोर्टन खां बचा। 12 या अल्लाह 15 सितंबर ते सिंध अमन मार्च नौशहर में दाखिल थी दो, पूरे नौशहर जे अवाम के साईं अब्दुल रहमान जी क़ियादत में, साईं अब्दुल अलीम जी क़ियादत में कायद सिंध जे इस्तक़बाल करण जी तौफीक अता फरमा। ऐ अल्लाह